सूरह यासीन रुकू नंबर 2 ऐं उन्हनि सां ॻोठ अंताकिया वारनि जो किस्सो बयानु कर जॾहिं वटनि पैगंबर आया, यानी जॾहिं उन्हनि ॾांहुं ॿिनि पैगंबरनि खे मोकिलियोसूं, पोइ ॿिन्ही खे कूड़ो भायाऊं, तंहिं करे टीं सां ग़लबो ॾिनोसूं। पोइ गॾिजी चयऊं त बेशक असीं अव्हां ॾांहुं मोकिलियल आहियूं। चयऊं त अव्हीं त रुॻो असां जहिड़ा माण्हू आहियो ऐं वाधारे अल्लाह का शइ न लाथी आहे, अव्हीं रुॻो कूड़ा आहियो। चयऊं त असांजो पालणहार ॼाणंदो आहे त बेशक असीं अव्हां ॾांहुं मोकिलियल आहियूं ऐं असां ते पधिरे पैगाम पहुचाइण खां सवाइ ॿियो कुझु लाज़िम न आहे। चयऊं त बेशक असां अव्हां जे अचण सबबां बदबख़्ती सम्झी आहे। जेकॾहिं अव्हीं न झलिबो त ज़रूरु अव्हां खे पहणनि सां मारींदासूं ऐं ज़रूरु असां खां अव्हां खे ॾुखो ईंदड़ अज़ाब पहुचंदो। पैगंबरनि चयो त अव्हां जी बदबख़्ती अव्हां सां आहे। जेकॾहिं अव्हां खे नसीहत ॾिबी आहे त उन्हीअ करे छा, बल्कि अव्हीं हद खां लंघंदड़ क़ौम आहियो। ऐं शहर जे परे पासे खां हिकु मुड़ुसु डोड़ंदो आयो, चयाईं त ए मुंहिंजी क़ौम, पैगंबरनि जी ताबेदारी करियो। अव्हीं उन्हनि जी ताबेदारी करियो जेकी अव्हां खां उजूरो नथा घुरनि ऐं उहे सिधीअ वाट वारा आहिनि। ऐं मूंखे छा थियो आहे जो उन्हीअ ख़ुदा जी इबादत न करियां जंहिं मूंखे पैदा कयो, ऐं अव्हीं बि ॾांहुंसि मोटाया वेंदव, उन खां सवाइ ॿिया माबूद वठां छा? जेकॾहिं बाज़ारो अल्लाह मूंखे ॾुखु पहुचाइणु घुरे त उन्हीअ जी शफ़ाअत मूंखां कुझु बि ॾुखु न टारींदी ऐं न की उहे मूंखे छॾाईंदा। ऐं ईअं कंदुसि त बेशक आउं उन्हीअ महिल पधिरीअ गुमराहीअ में हूंदुसि। बेशक मूं अव्हां जे पालणहार ते ईमान आंदो आहे ऐं पोइ मूंखां ॿुधो। ऐं उन चवण ते खेसि शहीद कयाऊं। चयो वियुसि त बेश्त में घिड़। चयाईं, है अरमान, जेकर मुंहिंजी क़ौम ॼाणे हा त छाजे करे मुंहिंजे पालणहार मूंखे बख़्शियो ऐं मूंखे इज़त वारनि मां कयाईं ऐं खांइसि। पोइ संदसि क़ौम ते आसमान खां को लश्कर न लाथोसूं ऐं न की लश्कर लाहींदड़ आहियूं। संदन सज़ा रुॻो हिकु सख़्तु रड़ हुई। पोइ उन्हीअ दम उहे बाहि वांगुरु विसामी मरी विया। ॿाननि ते अरमान आहे जो वटनि को बि अहिड़ो पैगंबर न आयो जंहिं सां ठठोलियूं न थे कयाऊं। न ॾिठो अथनि छा त खाइनि अॻु केतिराई माण्हुनि जा तबिका नास कयासूं, उहे उन्हनि ॾांहुं मोटी नथा अचनि, ऐं जेकी बि आहिनि से सभु असां वटि हाज़िर कबा।